तो ही कहाणी खिल फुरी परी थी सघे तो हिन कहाणी जा केतिरा ई पार्ट थी वञनि। इन लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल ते खिल फुरी नाले प्लेलिस्ट ठहियल आहे। प्लेलिस्ट ते वञी ही कहाणी तव्हां मुकमल ॿुधी सघो था। हिन जा पार्ट तव्हांखे डेली जे हिसाब सां मिलंदा। ही कहाणी तमामु वॾी आहे, इन जे करे असां हिन खे पार्टनि में तक़सीम कयोसीं। तव्हां प्लेलिस्ट ते वञी या असांजे यूट्यूब चैनल खे विज़िट करे ही कहाणी मुकमल ॿुधी सघो था। साईं ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर हीअ बि दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह खे 7 धीअरूं हुयूं, 7 धीअरूं हुयूं। बादशाह जो हिकिड़ो आदत हूंदो हो, हिकु आदत हूंदो हो। बादशाह रोज़ सुबुह जो पंहिंजे 7 धीअनि खे घुराए, पंहिंजे 7 धीअनि खे घुराए हर हिक खां पुछंदो हो त तव्हीं कंहिंजो थियो खायो। उन्हनि 7 मां 6 वॾियूं शहज़ादियूं त यकदमि चवंदियूं हुयूं बाबा असीं तुंहिंजूं खाऊं। बाक़ी जेका नंढी हुई सा का वरंदी कान ॾींदी हुई, पंहिंजे पीउ खे को बि वरंदी कान ॾींदी हुई। ऐं जॾहिं ॿिए भेरे पुछंदो हुउसि तॾहिं कंध ॿिए पासे फेराए चवंदी हुई हाओ बाबा तुंहिंजूं थियूं खाऊं। हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो ईअं, बादशाह हमेशह रोज़ानी वांगुरु पंहिंजे 7 धीअरनि खे घुराए पुछणु आयो त तव्हीं कंहिंजो था खाओ। धीअरूं बि उहा वरंदी ॾींदियूं हुयूं त तुंहिंजो था खाऊं। जॾहिं 7हीं धीउ वटि आयो, साॻियो सवाल कयईं। बादशाह पंहिंजे 7हीं धीउ खां सवाल कयो पुट तूं कंहिंजो थो खाईं। तॾहिं शहज़ादी उहा ॻाल्हि रोज़ानो ॿुधी ॿुधी कख थी पई हुई, तंहिं करे पंहिंजे पीउ बादशाह खे चयईं बाबा साईं ॾियण वारो अलाह आहे, सभु को पंहिंजो रोज़ थो खाए। बादशाह उहा वरंदी ॿुधी ॾाढो कावड़िजी वियो, सफ़ा ॻाढ़ो थी वियो। यकदमि पंहिंजे पुट खे सॾाए चयईं, पंहिंजे पुट खे सॾाए चयईं त तुंहिंजी नंढी भेण खे उन कपिड़नि में घोड़े ते चाढ़े जिते सिज लहे उते छॾे हलियो अचु। शहज़ादो पीउ जे हुकुम मूजिबि पंहिंजे नंढे भेण खे घोड़े ते चाढ़े उती हलियो। सॼो ॾींहुं पंधु करण खां पोइ हिकिड़ी सुञी हंध ते भेण खे घोड़े तां लाही पाण मोटी आयो। वेचारी शहज़ादी जीअं कॾहिं मालात जो दरवाज़ो बि न ॾिठो हो। ॿियो अज़ीज़नि खां परे ख़ौफ़नाक जंग में अकेले सिर, सो पहिरीं त कुझु ख़ौफ़ थियसि, परेशान थियोसि, पर वरी पंहिंजे मालिक खे यादि करे अखियूं पूरे कंध हेठि करे हिकु वण जे हेठां वेही रहियो। दिलि में ख़्यालु कयईं जेकॾहिं अलाह साईं खे हीउ हाल मुंहिंजो मंज़ूरु आहे, मूंखे अलाह साईं ईअं बि न छॾींदो। मुंहिंजो रोज़ हिन झंगल में लिखियलु आहे त मूंखे हिन झंगल मां ई मिलंदो। तव्हांजो राति जो अधु गुज़री वियुसि, खेसि उते निंड अची वई। सुबुह जो उते हेॾां होॾां ॾिसणु लॻी, मन को माण्हू छेड़ो ॾिसण में अचे। ओचितो संदसि नज़र वञी हिकिड़े छोकर ते पई, हिकु छोकर ते पई जेको वण तां पई लथो। शहज़ादी छोकिरे खे सॾे ख़बरचार पुछियईं, छोकिरे खां ख़बरचार पुछियईं। जीअं चयो आऊं हिकु ज़मीनदार जो माल चारींदो आहियां। छोकिरे चयो आऊं हिकु वॾेरे जो माल चारींदो आहियां। काल मूंखां ढोर विञाइजी विया आहिनि। सुन डप खां राति उन वण ते वेठो हुअसि, हींअर सुबुह थियो आहे, वरी बि ढोर ॻोल्हे वञी धणनि खे पहुचाईंदुसि। पर तूं केरु आहीं? शहज़ादी खां पुछियईं तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आई आहीं? शहज़ादी चयसि आऊं बि तो जहिड़े इंसान आहियां। हाणे जे तूं मूं सां गॾिजी कंहिं शहर में हलीं त ॾाढो चङो। छोकिरे दिलि में ख़्यालु कयो जे ज़मीनदार वटि वेंदुसि त मोचड़नि सां खल खणाए छॾींदो, तंहिं करे छो न हिन औरत सां गॾिजी वञा, ॾिसजे बि का वॾे घराणे जी। शहज़ादी सां हो कयईं। पोइ ॿई ॼणा उती हिकिड़े शहर ॾांहुं मुंहुं करे रवाना थिया। साईं किसो कोता। अॻियां छोकिरो पोयां शहज़ादी होरींदा अकलींदा कंहिं शहर जे ॿाहिरां हिकु वण जे हेठां अची वेठा।
कुझु वक़्तु उन वण जे हेठां आराम करे शहज़ादी छोकिरे खे चयो। छोकिरे खे चयईं, हाणे हीअं कर जो हितां सिधो शहर में वञ ऐं बाज़ार में ॿिन्हिनि पासनि तां ॾिसंदो वञ। जीअं दुकान ते हीरा जवाहिर ऐं सोना ॻह रखियल ॾिसी उन दुकान ते हलियो वञ ऐं उन दुकानदार खे चइजांइ त तोखे शहर खां ॿाहिरि राणी पई सॾे, हू पाणी तोसां गॾिजी हलियो ईंदो। छोकिरो सिधो बाज़ार में आयो। उन बाज़ार में आयो ऐं राणी जे ॾिनल ॾस ते हिकिड़ो दुकानदार ॻोल्हे लधईं, जीअं की राणी वारी चयल सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। दुकानदार चयो, हाज़ुर हल त हलूं। पोइ ॿई ॼणा गॾिजी राणी वटि आया। राणी दुकानदार खे पंहिंजो 9 लखो हार लाइ ॾिनो। दुकानदार खे चयईं, सेठ साहब, आऊं बादशाह घराणी जी ज़ाल आहियां। कंहिं सबबु हीअ ॾींहुं ॾिसणा पिया तुम। हाणे तूं हिकिड़ी महिरबानी कर जो पहिरीं असांखे रहण लाइ हिकिड़ी जाइ मसवाड़ ते वठी ॾियो। ॿियो त हिन छोकिरे खे बादशाही वॻा सिबराए ॾे ऐं हिकिड़ो सुठो घोड़ो बि ख़रीद करे ॾींसि। दुकानदार वीचारो को ॾाढो अशराफ़ हो, तंहिं शहज़ादी खे हार न वरितो। शहज़ादी खे चयईं, शहज़ादी हार तूं पाण वटि रख, ऐं उहो सॼो बंदोबस्तु कयां थो, पैसा मूंखे पोइ मिली वेंदा। दुकानदार ईअं चई हिकदमि जाइ जो बंदोबस्तु करे शहज़ादी खे उन जाइ में विहारियो ऐं छोकिरे खे बि संवारत ठाराए बादशाही वॻा पाराए आणी शहज़ादी जे अॻियां हाज़ुर कयूं। उन बाद हिकिड़ो घोड़ो वठी संजे तयारु करे छोकिरे खे सवार सेखारण लाइ हिकु सवार मुक़ररु करे ॾिनी, जंहिं हिन खे सवारी ऐं जंगी फ़न खां पिणु वाक़िफ़ु कयो। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ शहज़ादी जॾहिं ॾिठो त हाणे छोकिरो बादशाही फ़न मां वाक़िफ़ु थी वियो आहे, तॾहिं दिलि में ख़्यालु कयईं त हाणे वरी कंहिं ॿिए बादशाही में कंहिं ॿिए मुल्क में वञी रहिजे। उहो ख़्यालु करे शहज़ादी उन दुकानदार खे घुराए चयईं, हाणे असीं वञण वारा आहियूं, असीं हाणे हिन बादशाही मां वञण वारा आहियूं। तंहिं करे हीउ हार वटि, जेको तुंहिंजो हिसाब किताब थिए सो लाइ बाक़ी पैसा आणे ॾे। तूं असां ते भलाई कयो अथई, हाणे पंहिंजो हिसाब किताब वटि, असीं हिन बादशाही खे छॾण वारा आहियूं। दुकानदार हार वठी पंहिंजो ख़र्च लाइ, पंहिंजो जेको हुनजो हिसाब किताब हो सभु लाइ बाक़ी पैसा आणे शहज़ादी खे ॾिना। 2-4 ॾींहंनि बाद शहज़ादी छोकिरे खे तयारु करे खाधे पीते जो बंदोबस्तु करे घोड़े ते चढ़ी उथी हली। ही पंधु कंदा हुरींदा अकलींदा अचे हिकिड़े रणपट में पहुता। ॾींहुं बची ततो हो ऐं उञ बि ॾाढो हलाक कयो। उते शहज़ादी छोकिरे खे चयईं, हाणे पाणी खां सवा साह थो वञे, हाणे जल्दी कर, किथां पाणी खणी अच त पीऊं। पर हाणे रणपट में पाणी किथां आयो? छोकिरे हेॾां होॾां घणेई लूहूं ॾिनूं लौणा हईं, पर पाणी हथ न आयो। लाचार घोड़नि खे अॻिते हकिलियऊं, उन छोकिरे खे बि हलाक कयो हो। पर शहज़ादी जी हालत तमामु नाज़ुक थी वई। नेठि कुझु पंधु करण खां पोइ बेहोश थी वई। उते छोकिरे घोड़ा झले शहज़ादी खे हेठि लाइ हिकु वण जे छांव में सुम्हारियो ऐं पाण पाणी लाइ हेॾां होॾां झातूं पाइण लॻो। ओचितो हिन जी नज़र पाणी जे हिकिड़े तलाउ ते वञी पई। हू खली खणी तलाउ ते आयो, अची ॾिसे त पाणी में बिलोर पिया झिरकनि। बिलोर तमामु सुहिणा ख़ूबसूरत हुआ, तंहिं करे हिन रांदि करण जे ख़्याल सां कुझु बिलोर खणी खीसे में विधा ऐं पाणी जी खली भरे वापसि मोटियो ऐं शहज़ादी जे मुंहं ते पाणी खणी खेसि सजाग कयो। कुझु वक़्तु आराम करे अॻिते हलण जी तयारी कई। छोकिरे जो खीसो बिलोरनि सां भरियलु हो, सो डपु थियसि त मथां शहज़ादी कावड़िजे। उन डप खां हिन केतिरा ई बिलोर उते खणी उछलाए, बाक़ी 2-4 बिलोर लिकाए घोड़े ते चढ़ियो। हुरींदो अकलींदो अची हिकिड़े शहर जे वेझो पहुता। उन बादशाही में निकिरी सॼो ॾींहुं हिननि पंधु कयो तां जो अची हिकिड़े शहर जे वेझो पहुता। जॾहिं शहर जे ॿाहिरि आया
तॾहिं शहज़ादी छोकिरे खे चयो, छोकिरे खे चयईं, आउं हिते थो विहां, तूं शहर वञ। साॻी तरह बाज़ार मां कंहिं दुकानदार खे वठी अच। छोकिरो शहर वियो ऐं उन दुकानदार हिकिड़ो ॻोल्हे उन खे वठी आयो। शहज़ादी वरी बॻीअ वांगुरु उन दुकानदार खे चयो, असांखे रहण जो बंदोबस्तु करे ॾे। दुकानदार ख़ुशि थी हिननि खे बंदोबस्तु करे ॾिनो। उन बाद शहज़ादी चयुसि, हाणे असांखे हिकु आलीशान जहाज शहर जे ॿाहिरां ठाहिराए ॾे, पर देरि असुलु न थिए, जेको ख़र्चु ईंदो सो ॾींदासूं। दुकानदार हुकुम जो बंदो तंहिं यकदमि जहाज जो पट ख़रीद करे खणी राजा ऐं मज़ूर बि हारिया। हिकिड़ी महीने में आलीशान माला तयारु थी वियो। शहज़ादी बि छोकिरे सां गॾु अची हुन जहाज में रहण लॻी। दोस्तों, हीअ कहाणी जारी सारी आहे। हिन कहाणी जो पहिरियों हिसो तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। ॿिया पार्ट ॿुधण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे विज़िट कंदा, या असांजे यूट्यूब चैनल ते खिलफुरी परी जे नाले सां अलॻि प्लेलिस्ट बि आहे। प्लेलिस्ट ते वञी हीअ कहाणी तव्हां मुकमल ॿुधी सघो था। दोस्तों, असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों, मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।